नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। वक्त के ॾियाम शोरे मां ख़बर ॾींदा आहियूं। ॾियाम शोरे में कुछ ॾींहं पहिरियां नंढड़नि ॿारनि खे ॾियारण खां पोइ डीसी ॾियाम शोरे पारां टाउन जी सभिनी यूनियन काउंसिल समेत कुता मार मुहिम जूं हिदायतूं पिण जारी कयूं वयूं। जॾहिं त उन हिदायतुनि ते अमल कंदे 2 ॾींहं अॻु यूसी सिंध यूनिवर्सिटी पारां सिंध यूनिवर्सिटी सोसाइटी सां गॾु क़दीमी ॻोठ पीर बाजिदी में बि कुता मार मुहिम जी शुरूआत कई वई। यूसी इंतजामिया पारां कुतनि खे ज़हर ॾेई मारण खां पोइ खाइण जा के बि जोगा उपाउ न वठण जे नतीजे में बदबू सबबि मोहल्ले में ख़तरनाक बीमारियुनि पखिड़िजण जो अंदेशो वधी वियो आहे। मोहल्ले जे घटनि में मोल कुतनि जे हुजण करे मासूम ॿारनि समेत पीरसन मर्द पिण बदबू सबबि बीमारी में मुब्तला थी सघनि था। होॾां घटनि में मोल कुतनि जे मौजूद हुजण करे समूरे मोहल्ले में ख़तरनाक बदबू फैलजण करे रवासी वॾे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। रवासिन असलम जामरी, दरिया खान खोसो, मेजर खोसो, सईद खोनारो, यूसुफ शोरो ऐं ॿियनि यूसी सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया ऐं डीसी ॾियाम शोरे खां मुतालबो कयो आहे त मोल कुतनि खे खणाए रवासिन खे ख़तरनाक बीमारियुनि खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।